من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما التوبة على الله للذين يعملون السوء بجهالة ثم يتوبون من قريب فأولئك يتوب الله عليهم وكان الله عليما حكيما. وليست التوبة للذين يعملون السيئات حتى إذا حضر أحدهم الموت قال إني تبت الآن ولا الذين يموتون وهم كفار أولئك أعتدنا لهم عذابا أليما. يا أيها الذين آمنوا لا يحل لكم أن ترثوا النساء كرها ولا تعضلوهن لتذهبوا ببعض ما آتيتموهن إلا أن يأتين بفاحشة مبينة وعاشروهن بالمعروف فإن كرهتموهن فعسى أن تكرهوا شيئا ويجعل الله فيه خيرا كثيرا. وإن أردتم استبدال زوج مكان زوج وآتيتم إحداهن قنطارا فلا تأخذوا منه شيئا أتأخذونه بهتانا وإثما مبينا. وكيف تأخذونه وقد أفضى بعضكم إلى بعض وأخذن منكم ميثاقا غليظا. ولا تنكحوا ما نكح آباؤكم من النساء إلا ما قد سلف إنه كان فاحشة ومقتا وساء سبيلا. صدق الله العظيم. रुगो तौबा आहे अल्लाह ताला जे लाइ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अमल कनि था बुरो अणॼाणाई में पोइ तौबा कनि था वेझे वक़्त में पोइ इहा आहिनि जो तौबा क़बूल फरमाए थो अल्लाह ताला इन्हनि ते ऐं आहे अल्लाह ताला ॼाणींदड़ हिकमत वारो। ना आहे तौबा उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अमल कनि था बुछड़ा एतिरे ताईं जॾहिं अचे थी इन्हनि वटि मौत, इन्हनि मां कंहिं हिकिड़े वटि मौत चवे थो त बेशक मां तौबा कई हाणे, ऐं न की उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके मरनि था हालांकि इहे काफ़र आहिनि, इहे आहिनि जो तयारु कयो आहे असां इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब। ए ईमान वारो, नाहे हलाल तव्हां जे लाइ जो वारिस बणिजो तव्हां औरतुनि जा ज़ोरी ज़बरदस्ती नापसंदीदगी जी हालत में, ऐं न बंदि करे रखो तव्हां इन्हनि खे जो खणी वञो तव्हां इन्हनि जो कुझु उहो जेको ॾिनो आहे तव्हां इन्हनि खे, मगर जो आणिन बेहयाई पधरीअ खे ऐं ज़िंदगी गुज़ारियो तव्हां इन्हनि सां चङाईअ सां। पोइ जेकॾहिं नापसंद सम्झो तव्हां इन्हनि खे, पोइ क़रीब आहे जो नापसंद सम्झो तव्हां कंहिं शइ खे ऐं फरमा करे अल्लाह ताला इन्हीअ में भलाई घणीअ खे। ऐं जेकॾहिं इरादो कयो था तव्हां घरवारी जे मटाइण जो ॿी घरवारी जे जॻह ते, या जेकॾहिं इरादो कयो था तव्हां कंहिं घरवारी जे मटाइण जो कंहिं घरवारी जे जॻह ते, ऐं ॾिनो आहे तव्हां इन्हनि मां कंहिं हिकिड़ीअ खे या पहिरींअ खे माल घणो,
पोइ न वठो तव्हां इन्हीअ खां का बि शइ। छा वठंदो तव्हां इन्हीअ खे? बोहतान सां ऐं गुनाह पधिरे सां। ऐं कीअं वठंदो तव्हां इन्हीअ खां? हालांकि पहुची चुको आहे बाज़ तव्हां मां बाज़ जे तरफ़, ऐं वरितो इन्हनि औरतुनि तव्हां खां वाइदे पके खे, ऐं इन निकाह कयो उन्हनि सां जंहिंसां निकाह कयो आहे तव्हांजे अबनि औरतुनि सां, मगर जेको गुज़रियो। बेशक इहा आहे बेहयाई ऐं गज़ब, ॾमर, कावड़ जो सबबु ऐं बुछड़ो रस्तो आहे। सूरतुन निसा जो 3 रुकू, 4 सिपारे जो 14 रुकू, आयत नंबर 17 खां आयत नंबर 22 ताईं रहियल रुकू जो हिस्सो तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात में अल्लाह ताला पहिरें नंबर ते तौबह जो बयान फरमायो आहे त तौबह गुनाह माण्हू खां थी थो वञे, उन जे लाइ तौबह जो अल्लाह ताला दरवाज़ो रखियो आहे। तौबह कहिड़े वक़्त ताईं क़बूलियत जो दरवाज़ो खुलियल आहे? पहिरीं आयत में अल्लाह ताला उन जे मुतलिक़ बयान फरमायो आहे। ऐं हिते जेको अल्लाह ताला फरमायो आहे त माण्हू खां जेको अणॼाणाई में, जहालत में बुरो अमल थो थी वञे, पोइ वेझे वक़्त में तौबा कनि था त अल्लाह ताला इन्हनि जी तौबा क़बूल फरमाए थो। त हर गुनाह जेको बानो करे थो, ॼाणी वाणी हुजे या बिना इरादे जे हुजे, जंहिं वक़्तु बानो गुनाह करे थो, या जहालत आहे। या इमाम मुजाहिद फरमायो आहे जेको माण्हू कंहिं कम में अल्लाह जी नाफ़रमानी करे थो त इहो इन नाफ़रमानी जे दौरान जाहिल ई आहे। खणी जो वॾो आलिम ऐं बाख़बर हुजे, पर इन्ही गुनाह करण जे दौरान इहो जाहिल आहे। ऐं तौबह जेसिताणी बानो मौत ऐं नज़र रूह जो गरगरो उन ते जारी नथो थिए, तारी नथो थिए, तेसिताणी तौबह थी सघे थी। तौबह जे क़बूलियत जो वक़्तु आहे। क़रीब जो इहो मक़सदु आहे, छो त इंसान जी सॼी उमिरि हिकिड़ो थोरो ज़मानो आहे, ऐं मौत जंहिंखे उहो परे थो सम्झे, इहा उन जे बिल्कुलु वेझो आहे। क़रीब जे तफ़सीर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नक़ुल कयो वियो आहे, ऐं ॿी आयत में ख़ुदि क़ुरान शरीफ़ बि इन जे तरफ़ इशारो फरमायो आहे, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे मौत जे वक़्त जी तौबह मक़बूल न आहे, बाक़ी जेको आहे तौबह बानो करे थो त अल्लाह वटि उन जी तौबह क़बूल आहे। तौबह चइबो छा खे आहे? तौबह जी तारीफ़ छा आहे? इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह इया उल उलूम में फ़रमाए तो गुनाहनि ते इक़दाम करण जा 3 दर्जा आहिनि। पहिरियों इहो आहे जो कंहिं गुनाह जो कॾहिं बि इर्तिकाब न थिए, इहो मलाइकनि जी ख़ुसूसियत ऐं अंबिया अलैहिमुस सलावात व तस्लीमात जी ख़ुसूसियत आहे, जिन खां गुनाह न थिए। इहा हिकु नबी आहिनि, ॿिया मलाइका आहिनि। ॿियो दर्जो इहो आहे त गुनाहनि ते इक़दाम करे पोइ उन्हनि ते इसरार जारी रहे, माना हमेशह हट धर्मी
कॾहिं बि उन्हनि ते नदामत ऐं उन्हनि जे छॾण जो ख़्यालु न अचेसि। इहो दर्जो शैतान जो आहे। हमेशह गुनाह ई गुनाह, गुनाह ई गुनाह, छॾण जो ख़्यालु ई न अचेसि, इहो शैतान जो दर्जो आहे। टियों दर्जो आहे इंसान जो उन खां गुनाह थी वञनि फ़ौरन उन ते नदामत करे ऐं आइंदा उन्हनि जे छॾण जो पको इरादो करे। अल्लाह ताला बि फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। ईमान वारो सच्ची तौबा कयो। हदीस पाक में ईंदो आहे, अत्ताइबु हबीबुल्लाह, गुनाहनि खां तौबा करण वारो अल्लाह जो महबूब आहे। वत्ताइबु मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लह, ऐं गुनाहनि खां तौबा करण वारो माण्हू ईअं आहे ॼण त इन जे लाइ गुनाह आहिनि ई कोन। गुनाहनि जी अल्लाह ताला जे तरफ़ों माफ़ी मिले थी वञे। तौबा जे करे उन जा जेके नामा आमा लिखियल हुया उहे ड्राथा था वञनि ताकी उनजी रुसवाई न थिए। सच्ची तौबा जे लाइ 3 शयूं ज़रूरी आहिनि। पहिरियों, पंहिंजे कए ते पिशेमान शर्मसार थिए। ॿियो, त जंहिं गुनाह जो इर्तिकाब कयो अथई फ़ौरन उनखे छॾे ॾे ऐं आइंदा उन खां बाज़ रहण जो पको इरादो करे। टियों शर्त इहो आहे त तलाफ़ी माफ़ात जो फ़िकिर करे, यानी जेको गुनाह इन खां थी वियो आहे उन जो जेतिरो तदारुक उन जे कब्ज़े में आहे उनखे पूरे करण जी कोशिश करे। मसलन निमाज़ूं रोज़ा उन खां रहिजी विया आहिनि त उन्हनि जी क़ज़ा करे। फ़ौत निमाज़ुनि जी, रोज़नि जी सही तादाद मालूम अथसि त उन अंदाज़े सां करे, मालूम न अथसि त गौर फ़िकिर करे तख़मीन मुतयन करे उन्हनि जो क़ज़ा जो अहतमाम करे। ज़कातूं रहियल अथसि त उन्हनि जो अंदाज़ो करे यकमुश्त ॾे या आहिस्ता आहिस्ता ॾे। इहे आहिनि 3 शयूं तौबा जे लाइ ज़रूरी। उन खां बाद वारे आयतुनि में इस्लाम खां पहिरियों औरतुनि ते जेके जाहिलियत में ज़ुल्म थींदा हुया उन्हनि खे अल्लाह ताला बयानु फ़रमायो आहे ऐं उन्हनि जे इंसिदाद, उन जे रोकथाम जा अल्लाह ताला अहकाम बयानु फ़रमाया आहिनि। इस्लाम खां पहिरियों इन सिन्फ़ नाज़िक ते वॾो ज़ुल्म थींदो हो। मर्द औरतुनि खे जान ऐं माल, औरतुनि जे जान ऐं माल जो पंहिंजो पाण खे मालिक सम्झंदा हुया। औरत जंहिंजे निकाह में अची वेंदी हुई उन जे जान खे बि पंहिंजी मिल्कियत में सम्झंदो हुयो ऐं उन जे मरण खां पोइ उन जा वारिस जहिड़ी तरह उन जे ॿी छॾियल मिल्कियत जा वारिस थी वेंदा हुआ ऐं मालिक थींदा हुआ, अहिड़ी तरह उन जे घरवारी जा बि वारिस थी वेंदा हुआ पुराणे रस्मुनि ऐं रीतनि में, ऐं मालिक मञिया वेंदा हुआ। चाहे त पाण उन सां निकाह कनि या कंहिं खे माल वठी करे निकाह में ॾेई छॾनि। मुड़ुस जो पुटु जेको ॿी घरवारी मां हूंदो हो उहो पाण बि पीउ जे वफ़ात खां पोइ उन औरत खे पंहिंजे निकाह में आणी सघंदो हुयो। जॾहिं औरत जी जान ई पंहिंजे मिल्कियत सम्झंदा हुया त उन में हिकु बुनियादी ग़लती जो नतीजो औरतुनि ते तरह तरह जा ज़ुल्म कंदा हुया। मसलन हिकिड़ो ज़ुल्म इहो हूंदो हो त जेको माल औरत खे काथऊं बि विरासत में मिलियो आहे उन जा पेकनि वारनि जे तरफ़ूं गिफ्ट में मिलियो हुजे, औरत वीचारी उन सभ खां महरूम ऐं बेतालुक़ रहंदी। माना औरत खे जेको पंहिंजे पीउ माॾां मिलियो आहे पोइ मुड़ुस वारा उन जा माइट उहो उन जे माल ते कब्ज़ो करे वेंदा हुआ, वीचारी खां खसे वेंदा हुआ। पुराणे दौर जूं रस्मूं रीतूं ईअं हूंदियूं, ज़ुल्म ईअं हूंदो। इहो सभई माल सहारा खणी हड़प करे वेंदा हुआ। ॿियो ज़ुल्म औरत ते इहो हूंदो हो पंहिंजे हिसे
माल ते जेकर कब्ज़ो कयईं त मर्द उनखे निकाह करण खां इन जे लाइ रोकींदा हुया त इहो माल ॿाहिरि न वञी सघे, बल्कि इहा हिते ई मरी वञे ऐं माल छॾे वञे जी इहो असांखे सुभाणे फबी वञे। माना का औरत हूंदी हुई, उनजो मुड़ुसु फ़ौत थी वियो, भली नौजवान हुजे, उनखे शादी जी ज़रूरत हूंदी त ॿाहिरि उनखे शादी न करणु ॾींदा, छो त इन जो जेको हिसो आहे इहो वरी ॿाहिरि हले वञे त इहा असां वटि ई मरी खपी वञे, इन वारी मिल्कियत असांखे फबे। ईअं ज़ुल्म हूंदो हुयो। 3 नंबर ते ईअं ज़ुल्म काथे काथे ईअं बि हूंदो त बाज़ औक़ात घरवारी जो कोई क़सूर न हुजण जे बावजूदि महज़ तबई तौर ते मुड़ुस खे पसंदि न हूंदी त मुड़ुसु उन जा हक़ ज़ौजियत अदा न कंदो हुयो। मिसाल तौर ते ज़ाल उनखे न वणंदी, पोइ जेके ज़ाल मुड़ुस जा ताल्लुकात आहिनि पोइ उन सां उहे क़ाइमु ई न कंदो हुयो, पर तलाक ॾेई करे उन जी जान छॾे ईअं बि न कंदो हो। इन जे लाइ तंग कंदो हो त जेके इन खे ज़ेवरात वग़ैरह या महर वग़ैरह ॾिनो वियो आहे त इहा मजबूर थी करे वापसि करे त पोइ उनखे तलाक ॾियां मां। इहो ज़ुल्म हूंदो हो। बाज़ औक़ात मुड़ुसु तलाक ॾींदो बि हो, पर पोइ बि पंहिंजे उन तलाक ॾिनल खे कंहिं ॿिए सां निकाह न करणु ॾींदो हुयो। इन्हनि गुज़िरियल ज़माने में ईअं थींदो हो ताकी उहा मजबूर थी करे उन जेको हक़ महर ॾिनो आहे इहो इनखे वापसि करे, या जेको आहे इनखे इहो हक़ महर अदा करिणो हूंदो इन तां हथु खणी वञे, विथड्रा करे वञे, इन जे करे ज़ुल्म कंदा हुआ। 4 नंबर ते इहो हूंदो हो ज़ुल्म, बाज़ औक़ात ईअं थींदो हो त मुड़ुसु मरी वियो ऐं उन जा वारिस उन जी बेवा खे निकाह न करणु ॾींदा हुआ, या जाहिलाना ज़िद या आर जे करे या इन लालच जे करे त उन जे ज़रिए कुझु माल असांखे मिली वेंदो। मुड़ुसु मरी वियो, हाणे उन जी घरवारी, त असां वरी इन खे हाणे कीअं परणायूं, विहारे उन जी ज़िंदगी, माना असांखे वरी इहा जेको आहे असांजे मुनासिब न आहे। अहिड़े तरीक़े सां इहे सभई मज़ालिम औरतुनि ते कया वेंदा हुआ, थींदा हुआ। पोइ अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला यहिल्लु लकुम अन तरिसुन निसाअ करहा, ए ईमान वारो तव्हांजे लाइ इहो हलाल न आहे जो तव्हां औरतुनि जा जबरी मालिक बणिजी वञो, उन्हनि खे उन्हनि जे हलाल हक़नि में, जाइज़ हक़नि में उन्हनि खे रोके तव्हां रखो ऐं उन्हनि ते ज़ुल्म कयो। वला तअदलूहुन्न लितज़हबू बिबादि मा आतैतुमूहुन्न, ऐं औरतुनि खे पंहिंजे मर्ज़ी जे निकाह करण खां न रोकियो, इन ख़्याल सां त जेको माल तव्हां या तव्हांजा अज़ीज़ उनखे बतौर महर जे या बतौर हदिये या तोहफ़े जे ॾिनो आहे उन खां वापसि वठो। इन जे करे ईअं न करे छॾियो त महर खे फॿाइण जे लाइ इन्हनि खे रोके न छॾियो, त इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती न कयो। त जेकर मुड़ुसु कोई ज़ेवर या का ॿी शइ इस्तेमाल जी घरवारी खे महज़ उधारे जे तौर ते ॾिए थो त पोइ उन औरत जे फ़ौत थियण खां पोइ त उन जे मुड़ुस खे उहा वापसि मिलंदी, पर जेकॾहिं उनखे मालिक बणाए करे ॾिनई, भली केॾी लखनि जी क़ीमती छो न हुजे, पोइ हाणे इहा उन जे मिल्कियत रहंदी। हाणे माण्हू ईअं खोड़ींदा आहिनि, साईं असां जेको आहे मङणी महिल हेतिरो सोन ॾिनोसीं, हेतिरा वॻा ॾिनासीं, हेतिरा बैग खणी वियासीं सामान जा, मङणी में असां ॾिनासीं, हाणे तलाक थी विया, हाणे इहो सामान कंहिंजो आहे। त तंहिंजे करे इहो मसइलो जेकॾहिं तव्हां ॾियो कहिड़ी हैसियत सां, जेकॾहिं तव्हां गिफ्ट करे ॾिनो आहे, मालिकाना हुक़ूक़ सां ॾिना आहिनि, त पोइ इहा छोकिरी जो हक़ आहे, हाणे वापसि न थींदो। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खे इहे उधारे जे तौर ते ॾिना आहिनि त इस्तेमाल जे लाइ, पोइ त उहो वापसि थी सघे थो, छो त उनखे, पर माण्हुनि खे इहा शइ पहिरियों ज़हन में न हूंदी आहे, पोइ जॾहिं तलाक़ूं थींदियूं आहिनि, जॾहिं झेड़ा थींदा आहिनि, पोइ इहे नंढियूं नंढियूं शयूं अलाह ताला इन जो सदे बाब फरमायो। पर इन्हनि मां अलाह ताला कुझु सूरतुनि जी इस्तिस्ना कई आहे, इल्ला अन यातीना बिफ़ाहिशतिन मुबय्यिना, जेकर औरतूं नाशाइस्ता हरकत कनि ऐं जंहिंजे करे माण्हू तबई तौर ते तलाक ॾियण ते मजबूर थी वञे, त अहिड़ी सूरत में
जेकॾहिं मुड़ुसु उनखे उन वक़्त ताईं तलाक नथो ॾिए जेसिताईं उन जो ॾिनल हक़ महर वापसि न करे, त पोइ इन्ही सूरत में ईअं करे सघे थो जेकॾहिं इहा औरत फ़हाशी थी करे, ज़िना थी करे, नाशाइस्ता हरकतूं थी करे, त इन में ईअं फ़ाहिशा मुबैना में हज़रत ज़हाक वग़ैरह लिखनि था त मुड़ुस जी नाफ़रमानी ऐं बदज़िबानी करणी आहे, बेहयाई ऐं ज़िना करणी आहे। ईअं जेकर आहे औरत जो किरदारु त पोइ इन में शरीयत इहो हुकुम बयानु फ़रमायो आहे। अलाह ताला फ़रमाए तव्हां इहा ॾिनल रक़म हक़ महर इहा कीअं तव्हां वठंदो? इन जे वठण जे टे जेके मरहला गुज़रनि था, ताख़ुदून बोहतान व इस्मम मुबीना, तव्हां इन खां बोहतान लॻाए करे गुनाह सां वठंदो त तूं अहिड़ी तेड़ी आहे, तंहिंजे करे तोखे असां हक़ महर नथा ॾियूं। जेकॾहिं तूं हक़ महर तां हथ खणंदी त पोइ तोखे तलाक ॾींदुमि, इहो बोहतान लॻाए ज़ाहिर आहे या त ईअं वठंदो। हाणे हिकिड़ी जेका औरत अहिड़ी नाशाइस्ता हरकतुनि में आहे ई कोन, तव्हांजी गैरत कीअं थी इहा आमादगी ज़ाहिर करे जो पंहिंजे घरवारी ते पंहिंजे हक़ महर जे करे गैरत ते तव्हां पंहिंजी गैरत खे दाग़ लॻायो। अलाह ताला फ़रमाए इहो कीअं तव्हां वठंदो? ॿियो अलाह ताला फ़रमाए तव्हां इहो हक़ महर इन्हनि खां मजबूर करे कीअं था वठो, हालांकि तव्हां बेहिजाबाना उन्हनि सां हुकूक अदा करे चुकायो, घरवारी वारो ज़ाल मुड़ुस वारो हक़ अदा करे चुकायो। हाणे तव्हां उन्हनि खे एतिरो इन अंदाज़ सां पंहिंजे तालुक़ खां बाद में तव्हां इन्हनि खां कीअं हरूभरू ज़ोरी ज़बरदस्ती उन्हनि जा हक़ महर वापसि था कयो। वाख़ज़ना मिनकुम मीसाक़न ग़लीज़ा, हालांकि जॾहिं तव्हांजा निकाह थियनि पिया त न निकाह महल तव्हांजो लिखाइबो आहे त हक़ महर, ओॾी महिल त तव्हां पका वाइदा कया हो त असां हेतिरो हक़ महर ॾींदासीं, हाणे तव्हां उन्हनि खे कीअं था वापसि कयो? आख़िरी आयत में अलाह ताला फ़रमायो, इन आख़िरी आयत में त अलाह ताला फ़रमायो मथां जाहिलियत जो रसूमात कबीहा जो ज़िक्र हलंदो पियो अचे। उन मां हिकिड़ी इहा रस्म बि हुई त बाज़ हराम औरतुनि सां निकाह कयो वेंदो, मसलन पंहिंजी माटेली माउ सां, हिकिड़े भेण जे निकाह में हूंदे ॿी भेण सां माना सालीअ सां, हिकिड़ी आहे निकाह में वरी उन जी भेण सां शरीयत मना कयो आहे। जाहिलियत जे रसूमात में पुराणे उन में शरीयत मुताहरा खां पहिरियों इहो तरीक़ो हुयो त ईअं कंदा हुया। ऐं ॿी मुहर्रमात जो याने उहे माण्हू जेके पंहिंजो को परवरिश करदा पालियल पुट जे घरवारी सां निकाह करण खे हराम सम्झंदा हुया। जंहिंखे क़ुरान हलाल कयो आहे माण्हू उनखे हराम, जंहिंखे क़ुरान हराम कयो माण्हू उनखे हलाल। माना जंहिंखे माण्हू पाले थो परवरिश करे थो, इन जी घरवारी शरई तौर ते जेकॾहिं इहो इन खे तलाक ॾिए थो, या उनखे पालियो आहे माना उनजो पीउ चइजे, त उन जे लाइ उन जे तलाक ॾियण खां बाद में इद्दत गुज़रण खां बाद में उन सां निकाह उनजो थी सघे थो। हाणे असांजे ज़हननि में इहा शइ वेठल आहे त इहो हराम आहे। हाणे असांजी ज़हनियत या असांजी मालूमात क़ुरान जे अहकामनि जे माना रस्मू रीतूं उबतड़ आहिनि। इहो जाहिलियत में ईअं सम्झो वेंदो हो, क़ुरान शरीफ़ उनखे बातिल कयो। ऐं इन सिलसिले में बाज़ औरतुनि जे अॻिते जेको रुकू अचे थो त उन में अलाह ताला फ़रमाए कहिड़नि औरतुनि सां निकाह करणु हराम आहे, कहिड़नि औरतुनि सां निकाह करणु हलाल आहे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त सुभाणे वारे रुकू में मुसलसल इन्हनि रिश्तनि जे बारे में अल्लाह ताला वज़ाहत सां अहकाम जारी फ़रमाया आहिनि त कहिड़नि कहिड़नि सां निकाह करणु हलाल आहे, कहिड़नि कहिड़नि सां निकाह करणु हराम आहे। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन बिरहमतिक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।